इस्तक़लाल स्ट्रीट ते आहियां इस्तांबुल जे। सोचम त सिंध वासियुनि सां या नौजवाननि सां कुझु कचहरी करियां। हिते हिन स्ट्रीट ते हींअर हज़ारनि जी तइदाद में माण्हू लंघनि पिया। राति जो टाइम आहे, हज़ारे माण्हू आहिनि, हेॾां बि वञनि पिया ऐं हेॾां बि वञनि पिया। हाणे मसइलो ही आहे त हिन मुल्क में पहिरीं इहो ॻाल्हि सम्झूं त इस्तांबुल आहे, तुर्की आहे। तुर्की हिकिड़ो मुसलमान मुल्क आहे। पाण जॾहिं अमेरिका सां, बरतानिया सां, फ्रांस ऐं जर्मनी सां या इंडिया सां भेंट था कयूं त पाण चवंदा आहियूं त काफ़रनि जा मुल्क आहिनि ऐं मग़रिबी तहज़ीब आहे, भटकियल आहिनि, गैर अख़लाक़ी मुल्क आहिनि। पर तुर्की, मलेशिया, UAE, दुबई, अल्बानिया, कतर, इजिप्ट, इहे सभु मुसलमान मुल्क आहिनि। ऐं मूं हुते हर वक़्तु 5 टाइम अज़ान जो, बांग जो आवाज़ु ॿुधो आहे। माण्हू निमाज़ पढ़नि था, मस्जिदुनि में वञनि था, इबादत गाहुनि में वञनि था, नेक कम कनि था। उहो हुननि जे ऐं अलाह जे विच में मामिलो आहे। पर हिन स्ट्रीट ते तव्हां ॾिसो पिया त राति जो हिन टाइम ते जेॾीमहिल 10 थिया आहिनि राति जा, पाकिस्तान में 12 थिया हूंदा, ओॾीमहिल ही माण्हुनि जा लिबास ॾिसो पिया, कपिड़ा ॾिसो पिया। केरु कंहिंखे कोन थो चए त हिन खे हिन क़िस्म जो मर्द खे पेंट छो पियल आहे या ख़ातून खे छो पियल आहे लिबास मग़रिबी वेस्टर्न। म्यूज़िक बि वॼे पियो ऐं 5 वक़्तु अज़ान जो आवाज़ बि अचे थो। माण्हू हिते जा जॾहिं दुनिया में को ज़ुल्म थिए थो त पंहिंजे मुस्लमान भाउरनि सां बीहनि था, आम इंसाननि सां बीहनि था। हींअर फ़लस्तीन जे बारे में तमामु ज़बरदस्त मौक़िफ़ आहे तुर्क हुकूमत जो ऐं तुर्क आवाम जो। ऐं कुझु साल अॻे जॾहिं बग़ावत पे थी हुकुमराननि जे ख़िलाफ़, तॾहिं सॼो आवाम पंहिंजे माण्हुनि सां गॾु निकिरी पंहिंजे पसंदि जे लीडर्स सां गॾु बीही रहियो। त हिन मुल्क जे माण्हुनि वटि उहो रवैयो छो कोन्हे त हीउ भटकियल आहे, हीउ बि किनो आहे, हीउ बि काफ़र आहे, हीउ बि वाजिबुल क़त्ल आहे, हिन खे अहिड़ा कपिड़ा पियल आहिनि, या हीउ तइलीम हासिलु करे थो या फलाणे तइलीमी इदारे में पढ़े थो, त इहो ज़रूरी आहे त हुन ते तनक़ीद कजे, हुन ते इल्ज़ाम हणजनि, हुनखे पाण खां घटि ऐं हक़ीर ॾेखारिजे। हिते जी यूनिवर्सिटीज़ खे विज़िट कयो अथऊं, बहितरीनु पढ़ाई आहे। हिते जी मेट्रो खे मूं ॾिठो त लंडन जे ट्यूब, ऐं पेरिस में मूं ट्रेवल कयो आहे अंडरग्राउंड में, लंडन में बि कयो अथमि, न्यूयॉर्क में बि कयो अथमि, कैनेडा बि वियो आहियां, ऑस्ट्रेलिया बि वियो आहियां। उते जी ट्रांसपोर्ट जे मुक़ाबले में हिते जी ट्रांसपोर्ट 19-20 थी सघे थी, पर मेट्रो एतिरी एफिशिएंट हुई जेतिरी कंहिं वेस्टर्न मुल्क जी हुजे। ऐं टर्की अधु आहे बि यूरोप में, अधु एशिया में। हाणे तव्हां कपिड़ा ॾिसो पिया, माण्हुनि जे हिक ॿिए खे हथ में ॾेई हलणु ॾिसो पिया। माण्हू कीअं हिक ॿिए जे जोड़ा, दोस्त, मिट माइट बुरकनि में माण्हू आहिनि, कपिड़ा बुरकनि में बि आहिनि, ऐं कपिड़ा जदीद तरीन स्कर्ट्स बि आहिनि, शॉर्ट्स बि आहिनि, ऐं बुज़ुर्ग वॾी उमिरि जा माण्हू बि शॉर्ट्स पाए पिया हलनि। ऐं वरी साॻे वक़्तु माण्हू बहितरीनु जदीद मग़रिबी लिबासनि में बि आहिनि। त जेका इंतिहा पसंदी ऐं जेको पंहिंजे पाण खे ॿियनि सभिनी खां बहितर, अफ़ज़ल, नेक, परहेज़गार सम्झणु, उहो हिननि वटि छो कोन्हे? ही तो उहे आहिनि जिन सुल्तान मोहम्मद फ़ातिह जे दौर में ज़रे घटि सॼो यूरोप फ़तह ते कयो।
ही त उहे आहिनि जेके हमेशह आलमी मामलनि में पंहिंजो पुछ लटकाऊ मौक़िफ़ इख़्तियार करण जे बजाए पंहिंजो क़ौमी मौक़िफ़ रखंदा आहिनि। ही त उहे आहिनि जिन मलेशिया सां गॾिजी, टर्की ऐं मलेशिया गॾिजी कॉन्फ्रेंस पे कोठाई, जंहिंमें पाकिस्तान खे वञिणो हो, एंड टाइम ते पाकिस्तान पुठिते हटी वियो। ही त उहे आहिनि जेके फ़लस्तीनी ऐं ॿियनि अरबनि सां थींदड़ ज़ुल्मनि जे बारे में, बोस्निया जे बारे में तमामु बहितरीनु आवाम दोस्त, क़ौम दोस्त, वतन दोस्त मौक़िफ़ वठंदा आहिनि। हीअ साम्हूं ट्रम्प ई अचे, हू हिकिड़ी पाण वटि पाण जानवरनि खां पाण नफ़रत कंदा आहियूं, पलीत आहे। कच्छ में हीअ ॾिसो नंढड़ा 2 डॉगीज़ खणी हीअ जोड़ो वञे पियो, हीअ पोयां ट्रम्प पई हले। केॾा आज़ादु आहिनि। राति जो 10 बजे कंहिंखे डपु कोन्हे त मोबाइल फुरिजी वेंदो, कंहिंखे डपु कोन्हे त पैसा फुरिजी वेंदा, कंहिंखे ख़ौफ़ कोन्हे त मुंहिंजी मोटरसाइकिल केरु टोड़े लाख खणी वेंदो। तव्हांखे तुर्की जो मिसाल छो पियो ॾियां, छाकाणि त जॾहिं बि इंग्लैंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कैनेडा, न्यूज़ीलैंड जी ॻाल्हि कंदासीं त पंहिंजे सफ़ुनि में वेठल मायूस ऐं फ्रस्ट्रेटेड ऐं आवाम दुश्मन माण्हू चवंदा त बाबा उहे त आहिनि क्रिश्चन। मुंबई जी ॻाल्हि कंदासीं, चवंदा उहे त आहिनि हिंदू, यहूद ऐं हनूद ऐं नसारा। हीअ त न को यहूद आहिनि, न को हनूद आहिनि, न को नसारा आहिनि। हीअ त पंहिंजा माण्हू आहिनि, पंहिंजा हम मज़हब ऐं पंहिंजे एशिया जा। इहे एतिरा जदीद छो आहिनि? रोज़गार जा मौक़िया, पढ़ाई, तालीम। 1947 में पाण ते हिकिड़ो अज़ाब नाज़िल थियो जॾहिं जिन्ना साहब जे वफ़ात खां पोइ, लियाक़त अली ख़ान साहब जे दौर जे आगाज़ खां पोइ मख़सूस गिरोह हुकूमत में आया ऐं उन्हनि आवाम खां नफ़रत कई। उन्हनि पाकिस्तान में मौजूदु 4 क़ौमुनि खां नफ़रत कई। उन्हनि असांखे ज़बरदस्ती असांजे हज़ारे सालनि जी तारीख़ खां अलॻि करे असां ते मुसलत कया सेंट्रल एशिया जा ऐं अरब दुनिया जा उहे वैल्यूज़ ऐं उहे सकाफ़तूं ऐं उहे रवैया जेके ख़ुदि उन्हनि मुल्कनि में बि हाणे ख़तमु पिया थियनि, उहे असां ते मढ़ियल आहिनि। तंहिंजे करे आउं सिंध वासियुनि खे, नौजवाननि खे ॿुधाइणु चाहियां थो त हीअ राति जो 10, सवा 10 बजे ही हज़ारे माण्हू लंघनि पिया। हाणे ट्राम जे रस्ते जे मथां हुन पासे वञा पियो, ही हज़ारे माण्हू आहिनि, हज़ार न बल्कि लख हूंदा, छाकाणि त हर 2 मिंटनि में 500,000 माण्हू लंघनि पिया ऐं उहे आज़ादु आहिनि, उहे ख़ुदि मुख़्तियार आहिनि, उहे रोज़गार ॻोल्हिनि पिया। उन्हनि खे केरु चवण वारो कोन्हे त हीउ लिबास छो पातई, उनखे केरु चवण वारो कोन्हे त तूं माई पंहिंजे मुड़ुस जे ॿांह में ॿांह विझी छो पई वञी, या छोकिरी तूं पंहिंजे मंगेतर सां या दोस्त सां गॾु भले यूनिवर्सिटी छो न वेंदी हुजी पर छो पई वञी। केरु कोन थो चवे त तोखे हिन क़िस्म जा कपिड़ा छो आहिनि, केरु कोन थो चवे त तूं पंहिंजे तख़्तगाह पंहिंजे कैपिटल में छो आयो आहीं ऐं ॻोठु छो कोन रहियो पियो आहीं। जीअं सिंध वासियुनि खे चयो वेंदो आहे कराची अचण ते टूरिस्ट खे वेलकम कनि था, उन्हनि जो घेरो कोन था कनि, उन्हनि ते कूड़ा इल्ज़ाम हणी उन्हनि खे मारीनि कोन था। जीअं पाकिस्तान जे उतरंदड़ इलाइक़नि में हींअर बि हिकिड़े सियालकोट वासी खे मारे छॾियूं इल्ज़ाम हणी। हिते कंहिं ते बि इल्ज़ाम कोन था हणनि, छाकाणि त उन्हनि खे ख़बर आहे त असांजी मईशत में ॿाहिरियां माण्हू घुमण लाइ ईंदा, आबादकारी लाइ न, आबाद कंहिंखे कोन था थियणु ॾियनि, घुमण लाइ अचो, भली करे आयो। सिंध वांगुरु आलमी यतीम खानो कोन्हे त जेको अचे सो ख़ुदि सिंधी ऑफिसरनि, सिंधी नादरा जे अमले, सिंधी DCs, असिस्टेंट कमिश्नर्स ऐं मुख़्तियारकारनि जे मदद सां ऐं नादरा जे मदद सां कूड़ा डोमिसाइल ऐं कागज़ ठारायूं, त कंहिंखे बि रहणु कोन ॾींदा। हिते तव्हां घुमणु अची सघो था ऐं ॿियो लीगल तरीक़े सां अची सघो था, जेको लीगल तरीक़ो हुजे। तंहिंजे करे आउं सिंध वासियुनि खे ऐं सॼे पाकिस्तान जे माण्हुनि खे ॿुधाइणु चाहियां थो त जदीद दौर जे इस्लामी मुआशिरे खे ॾिसणो अथव त उहो अची हीअ ॾिसो ट्रम्प पई वञे। जदीद दौर जे इस्लामी मुआशिरे खे ॾिसणो अथव त टर्की खे ॾिसो, अल्बानिया खे ॾिसो, UAE खे ॾिसो, हिकु हद ताईं बांग्लादेश खे ॾिसो, कतर खे ॾिसो, इजिप्ट खे ॾिसो, शर्मुल शेख वञो, मलेशिया वञो ऐं उते
लंकावी वञो मलेशिया जी बीच ते, इंडोनेशिया वञो, बाली वञो त बाली केतिरो आज़ादु, ख़ुदि मुख़्तार, जदीद, टूरिज़म फ्रेंडली, सियाहतनि सां प्यार कंदड़ इलाइक़ो आहे बाली इंडोनेशिया जो। तंहिंजे करे आउं सिंध जे शागिर्दनि खे गुज़ारिश कंदुसि त निकिरो, जेकॾहिं कश्मीर वेठा आहियो त रेडी शिकारपुर अचो, शिकारपुर मां सखर पहुचो, सखर मां आस्ते आस्ते हैदराबाद अचो। जे डायरेक्ट कराची वञी सघो त ओॾां वञो, नथा वञी सघो त हैदराबाद रहो, पोइ वरी हैदराबाद मां रेडी कराची, पोइ लाहौर, पोइ फैसलाबाद, पोइ इस्लामाबाद, क़ाइद आज़म यूनिवर्सिटियूं, GCU लाहौर, यूनिवर्सिटी ऑफ लाहौर। वियोसि हुते नौजवाननि खे घुरायो कॉन्फ्रेंस में, सभई शागिर्द रहनि था, पढ़नि था ऐं तमामु एतमाद सां पढ़नि था। पंजाब में ऐं KPK में ग़ुलाम इसाक़ खान इंस्टीट्यूट में वञी पहुता आहिनि, सिंधी शागिर्द अॻियां पिया निकिरनि। तुर्की में वेठा आहिनि, इस्तंबुल में, अंकारा में वेठा आहिनि, बरसा में वेठा आहिनि, अंतालिया में वेठा आहिनि, मूंसां राब्ते में आहिनि। अमेरिका, कैनेडा, न्यूज़ीलैंड इन्हनि जाइनि ते हुई आहिनि, पर रुॻो उते रहणो कोन्हे, उतां नयूं ॻाल्हियूं सिखणियूं आहिनि, पोइ वरी पंहिंजे मुल्क, पंहिंजे वतन, पंहिंजे क़ौम, पंहिंजे सिंध जे माण्हुनि वटि मोटी अचिणो आहे। उते रोज़गार जा मौक़ा पैदा करणा आहिनि, उते पंहिंजे मिटनि माइटनि खे परॾेह में मौक़ा वठी ॾियण में मदद करणी आहे, पंहिंजे ॻोठ खे सींगारणो आहे, वण पोखणा आहिनि, जानवरनि सां प्यारु करिणो आहे। जानवर पलीद आहे, नफ़रत, हीअ त कोन था चवनि, पर पलीद पंहिंजे लाइ का क़ाइदा कानून नवां लथा आहिनि छा, जो पंहिंजे लाइ कुतो, बिलो, घोड़ो, गॾहि, शींहं, भोलड़ो, रिछ, कांग सभु पलीद आहिनि, बसि खाइण लाइ सही आहिनि। खाइण लाइ पाण वटि हर शइ ज़बरदस्त आहे, को बि पखी मिली वञे हरू भरू मारे हुनजो शिकार करे खाइबो, का बि शइ जीअरी हलणु कोन ॾिबी हुनखे मारे कुई खाइणो ज़रूरु आहे, पर जेको जानवर खाई नथो सघिजे उहो पलीद आहे। हीअ त कुता ॿिलियूं सभु, ॿिलो मुंहिंजे भर कच्छ में अची वेही रहियो, कुता प्यारु करण लाइ पुछ लोॾे तव्हांजे भरिसां अची वेही रहनि, छाकाणि उनखे ख़तरो महसूसु कोन था कनि त केरु हरू भरू पथर हणंदो। वण पोखिया पिया आहिनि, जंहिं फुटपाथ ते लंघूं था उते वण लॻा पिया आहिनि, पाण वटि सॼो ज़ोर वण वढण ते आहे, पाण ज़राअत तबाह करे छॾी, पाण खे हुकुमरान अहिड़ा मग़ज़ में लॻा जिन करप्शन जा नवां तरीक़ा, निज़ाम सॼो हिकिड़ो करप्ट निज़ाम बनाए छॾियो, जिन जी वॾी कामयाबी इहा आहे त उन्हनि चयो त असां सिंध जे सरसब्ज़ पुरअमन शानदार धरतीअ खे हिकिड़ी सिस्टमेटिक करप्शन में आणे छॾियो। हुननि जी ज़िंदगी जो मक़सदु आहे सिंध खे लुटियो, तबाह कयो, बर्बादु कयो ऐं पैसा ॿाहिरि खणी वञो। तंहिंजे करे आउं तव्हांखे ॿुधाइण पियो चाहियां, हीअ सॼा नज़ारा ॾेखारे त तव्हीं हिननि मुल्कनि में निकिरो, अचो। यूरोप अमेरिका त वेंदो हुई, पर तुर्की वञो, मलेशिया वञो, दुबई वञो, बांग्लादेश वञो, ॾिसो वञी त इहे मुल्क कीअं जदीद बणिया आहिनि, कीअं इन्हनि मुल्कनि में सहप आहे, बर्दाश्त आहे, कीअं इहे मुल्क में ओंदी ओज आणे सां को अपनी तोड़ निभावण ॾे वारे रस्ते ते हलनि था। त असां केरु थींदा आहियूं ॿियनि जे बारे में फ़ैसिलो करण वारा? जेके माण्हू ग़लति रस्ते ते आहे त उन जे बारे में योम आख़िरत ते जेकॾहिं ईमान अथव त पाणे अलाह ताला फ़ैसिलो कंदो। तव्हीं केरु थींदा आहियो चवण वारा त हीअ ग़लति आहे, हीअ ग़लति आहे, हीअ वाजिबुल क़त्ल आहे, हीअ काफ़र आहे, हीअ मुनकर आहे, चुप कर मुनकर, चुप कर काफ़र, कुफर थो ॻाल्हाईं, कुफर थो बकी, सॼो ॾींहुं फ़तवा जो डंडो हथ में, जेको हथु चढ़े पोइ झलिया पिया आहियो। हाणे न अठो आहे, न पाणी आहे, न बिजली आहे, न रोज़गार आहे, न पेट्रोल आहे, न गैस आहे, का शइ कान्हे। कलाक खां पोइ बिजली आई, बिजली वई, बिजली आई, बिजली वई, बिजली 4 कलाक खां पोइ ईंदी, ॼाण अचण वारी आहे, ॼाण वई हली, पेट्रोल आई कोन्हे, मोटरसाइकिल बीहारियो, पंधु हलो, मोटरसाइकिल खे तालो हणो, मोबाइल खीसे में विझो, पैसा लिकाए छॾियो, उबदाणे में विझो। केॾी शानदार ज़िंदगी पिया गुज़ारियूं, गटर वारा पाणी सां मुंहुं पिया धोऊं, पीऊं पिया, केमिकल मिलियल चांहियूं पिया पियूं, हर शइ में तबाही बर्बादी आहे। कीअं थी? इहो 1947 खां इहो जो रस्तो जेको इख़्तियार कयो वियो त माण्हुनि खे ज़ोरी बनाइणो आहे, मुहबे वतन ज़ोरी, मुहबे वतन माण्हू दिलियो हूंदो आहे न, ऐं उन्हनि जे क़ौमी वजूद खां इनकार करिणो आहे, ऐं उन्हनि ते ज़ोरी इंतिहा पसंदाना ख़्याल थापड़ा आहिनि। त जेको असीं था चऊं उहे ख़्याल दुरुस्त आहिनि, जेको तव्हीं था चओ उहो सभु ग़लति आहे, ऐं तव्हीं सभु सिंधियुनि खे सभिनी खां घटि सम्झो वियो ऐं चयो वियो त हीअ सिंधी पूरा सही रस्ते ते कोन्हनि, हक़ जे रस्ते ते। ऐं पोइ ॾिठो त उहे सिंधी सभ खां वधीक बर्दाश्त वारा, अमन वारा, प्यारु करण वारा, सभिनी खां वधीक टॉलरेंट, सभिनी खां वधीक वैल्यूज़ वारा, ॿिया बि ज़बरदस्त आहिनि सभु, पर सिंधियुनि साबित कयो त जिन ते इल्ज़ाम हयूं उहे सिंधी बर्दाश्त वारा, सहप वारा
उन्हनि जे वसीला इस्तेमालु करे लुटियो पियो वञे उन्हनि जी बर्दाश्त ऐं सहप जे करे। तंहिंजे करे ॾिसंदा अचो हीअ छोकिरियूं लॻनि पियूं, हुननि छोकिरियुनि जो कॉन्फिडेंस ॾिसो, पाण वटि छोकिरियूं ढिनल ख़ौफ़ज़दा, हीअ छोकिरियूं ॾिसो कीअं ॻाट ऊचो करे पियूं हलनि। पंहिंजी छोकिरी जा मुंहंडा ॾिसो, पंहिंजी छोकिरी जी अखियूं ज़मीन में हूंदियूं आहिनि, ज़मीन में अखियूं। हीअ ॾिसो हुननि खे स्कार्फ आहिनि पर मथे साम्हूं ॾिसनि पियूं, मुॾा बि ॾिसनि पियूं। पंहिंजूं नियाणियूं अखियूं ज़मीन में खुतल, डपु, ख़ौफ़। हाणे त असांखे कारी कनि, हाणे था चवनि त हीअ छोकिरी बेग़ैरत आहे, हाणे था चवनि त हीअ छोकिरी छुड़वाग आहे, टरड़ी आहे। छो त रुॻो कंधु ऊचो कई, छो त रुॻो अखियूं ऊचियूं कई। माना हुननि जे ख़्याल में नियाणियुनि खे अखियूं इन लाइ मिलियूं आहिनि तो ज़मीन खे फ़र्श खे ॾिसंदियूं हलनि। यूनिवर्सिटी में वञनि तॾहिं बि फ़र्श खे वेठियूं ॾिसनि, मथे ॻिची खणी हलंदियूं त टरड़ियूं छिछोरियूं छुड़वा करार ॾिनियूं वेंदियूं। हिते छोकिरियूं ॾिसो हीअ बि जेके हलनि पियूं इन में 40-50 सैकड़ो टूरिस्ट हूंदा पर 60-70 सैकड़ो मुस्लमान छोकिरियूं पियूं हलनि। ऐं पोयां अज़ान जो आवाज़ु अचंदो पियो। हाणे हिन अज़ान जे आवाज़ ते लबैक चवंदे सभई माण्हू नमाज़ पढ़णु वेंदा, पर किथे पोयां म्यूज़िक पियो हले। कंहिं उन्हनि खे चयो त म्यूज़िक बंदि कयो, ख़बरदार, वाह अलाह जो सॾु आहे। अलाह जे सॾ ते हिकु माण्हू कंहिं महिल मां रओ कंदे ॾिठो थो, मथे को रओ करे को बीह रहे, पोयां अज़ान जो आवाज़ु पियो अचे। त छा ही पाण खां बहितर मुस्लमान आहिनि या पाण खां घटि मुस्लमान आहिनि? पाण जहिड़ा मुस्लमान आहिनि, पाण बि अहिड़ा ई मुस्लमान आहिनि। तंहिंजे करे हीअ ॾिसो हीअ मस्जिद आहे, हितां ही अज़ान पई अचे ऐं केॾी सैर अंगेज़ ऐं पुरसोज़ अज़ान जो आवाज़ु आहे। पर हेॾां वरी हीअ मंज़र बि आहिनि, हीअ मस्जिद बि आहे, उतां अज़ान बि अचे पई ऐं हिते ई माण्हू घुमनि बि पिया, पंधु बि कनि पिया, हीअ साइकिलूं बि हलनि पियूं ऐं हीअ हज़ारे माण्हू आहिनि ॾिसो, ऐं हिन पासे बि ॾिसो हज़ारे माण्हू आहिनि ऐं ॿांग जो आवाज़ बि आहे। तंहिंजे करे माण्हुनि खे जीअण ॾियो, पीसफुल को एग्ज़िस्टेंस। तंहिंजे करे आउं तव्हां लाइ मिसाल पे पेश कयां तुर्की जो, जेको इस्लामी मुल्क आहे, जिते अर्दगान साहिबु वेठो आहे ऐं जिते माण्हू पंहिंजे पसंदि जे इज़हार में आज़ादु आहिनि। ढिनल ख़ौफ़ज़दा माहौल कोन्हे। कंदकोट, कशमोर, जेकबाबाद, गोटकी, शिकारपुर, सखर, माण्हू डप में लॾीनि पिया, अक़लियतूं ख़ौफ़ में, दुकानदार अगवा पिया थियनि। हीअ आज़ादु, को डपु कोन्हे, का फुर कोन पई थिए, को पंहिंजे खीसे खे कोन पियो चेक करे हर वक़्तु त खीसे खे हथु हण जेब कतिरो कटे वेंदो, को बि कोन हुन में ख़ौफ़ में कोन्हे त राति जो हाणे 10:30-11 पिया थियनि, घर वेंदुसि त रस्ते में फुर थी वेंदी हली। मुंहिंजे दुकान ते 4 हथियारबंद ॿुट ॿधी घिड़ंदा ऐं फुर करे वेंदा, ऐं मुस्लमान मुल्क आहे। तंहिंजे करे पाण वटि जेका इफ़रीत, जेको अज़ाब, जेका अजदहा, जेके राकास बड़कन बाकास बचा विया 1947 खां फ़ौरन पोइ मौजूदा हुकुमरान बि उन्हनि मालिकनि जे चवण ते हलनि पिया जिन जो मक़सदु आहे त सिंध खे ऐं सॼे मुल्क खे क़त्ल गाह बनाइणु, मक़तल बनाइणु कमज़ोर माण्हुनि लाइ, अक़लियतुनि लाइ, ॿारनि लाइ, औरतुनि लाइ, रोशन ख़्याल माण्हुनि लाइ हिकिड़ो अहिड़ी मुसीबतूं बचियूं वियूं आहिनि सभिनीनि ते जेके सभिनी खे तबाह ऐं बर्बादु कनि ऐं सभिनी ते पंहिंजा कानून मढ़ीनि। उनजे ख़िलाफ़ु सिंध जे माण्हुनि खे उथी खड़ो थियणो आहे। ऐं सिंध जे शागिर्दनि खे गुज़ारिश कंदुसि त निकिरो, स्कॉलरशिप ॻोल्हियो, ॿाहिरि वञो, पहिरें सेमेस्टर जा कुझु 2-3 ॾोकड़ या स्कॉलरशिप हथु करे पोइ उन मां वञी पढ़ाई शुरू करे पोइ नौकिरी कयो। अहिड़ा मौक़ा आहिनि सॼी दुनिया में, त कुझु ॾोकड़ ॾेई दाख़िला वठी। जर्मनी में 6 पॉइंट्स प्रोग्राम शुरू थियो, अपॉर्चुनिटी कार्ड ज़बरदस्त। न्यूज़ीलैंड में मौक़ा आहिनि, स्पेन, इटली में मौक़ा आहिनि, अमेरिका ऐं कैनेडा में धोई मौक़ा ज़बरदस्त आहिनि, ऑस्ट्रेलिया में। निकिरो ऐं ज़िंदगी जा रस्ता ॻोल्हियो नवां, ज़िंदगी खे एक्सप्लोर कयो। हयाती हिकिड़ो दफ़ो मिली आहे, उहा इल्मु सिखण लाइ, रोज़गार लाइ, कैरियर लाइ, पंहिंजे वतन ऐं क़ौम लाइ वक़्फ़ करण लाइ, ऐं उन सां गॾु सियासत। जेकॾहिं सियासी सम्झ कोन हूंदी, जेकॾहिं सुजागी कान हूंदी त केतिरो बि पढ़ो, केतिरी बि महिनत कयो, तव्हांजा वसीला ॿिया लुटे वेंदा। हाणे हीअ ॾिसो, आउं रुॻो हिननि खे ॾिसां पियो, सची ॿुधायांव, मूंखे मज़ो बि अचे पियो पंधु कंदे। ऐं पंधु पियो कयां, कैलरीज़ बर्न पियो कयां, सवेल खां आउं पंध में आहियां, सुबुह खां निकितल आहियां, पंधु पियो हलां, यको पंधु हलियो आहियां। पर मूंखे हिकिड़ो
चुभन हिकिड़ो तड़प हिकिड़ो दुख ऐं तकलीफ़ पई थिए। ऐं पोइ चर्चे में चवां थो जेके मूंसां हमसफ़र आहिनि घर भाती ऐं दोस्त उन्हनि खे चर्चे तौरु चवां थो त जहिड़ो अगरि पाण वाधूवा ते पिया हलूं या कासमाबाद में पिया हलूं या हैदराबाद में चर्चे तौरु त वरी खिलनि था हू त आऊं ॾिसां पियो त छो कोन आहियूं पाण छो अज़ाब में आहियूं, छो हिकिड़े अहिड़े अज़ाब में पइजी विया आहियूं जिते रुॻो सर्वाइवल आहे, रुॻो अॼोको ॾींहुं वेलो टारणो आहे, वेलो टारे वरी सुभाणे ॾींहुं वरी गर्मी सुबुह जो राति जो तड़पी तड़पी पासा वराईंदे मच्छरनि में गर्मीअ में बाहि में पखो बंदि माण्हू पियो सड़े ऐं पचे ऐं ख़ौफ़ ऐं रोज़गार ई कोन्हे ऐं करप्शन जे वर पब्लिक सर्विस कमीशन नौकिरी विकिणी छॾियूं, जॉब्स विकामी विया। छो अहिड़े अज़ाब में कहिड़ो ॾोह कयोसीं? सभु मुल्क अॻियां निकिरी विया, पाड़े वारो बांग्लादेश अॻियां निकिरी वियो, इंडिया अॻियां निकिरी वियो, ईरान पाण खां इलाही अॻिते आहे, पेट्रोल सस्तो आहे, बिजली कान थी वञे, अफ़गानिस्तान अमरीकी ऐं रूसी हेरनि वरनि हमलनि खां पोइ बि कुझु न कुझु साह पटण में पूरो आहे। पाण वटि दुश्मननि जा हमला बि कोन थिया की परॾेही ताक़त पाण खे फतह बि कोन कयो, पर पाण खे पंहिंजे अंदरूनी ताक़तनि बार बार फतह कयो। पाण ते अंदरूनी गनीम हमले आवर थींदो रहियो जंहिं पाकिस्तानी 22 करोड़ माण्हुनि खे हर साल फतह करण जो मनसूबो जोड़ियो ऐं हुन ते अमल कयो। वॾे फ़ख्र सां चवनि था त असीं पाकिस्ताननि खे फतह था कयूं ऐं सिंधी त हुई पुछड़ी या आबादगारनि उन्हनि खे तबाह ऐं बर्बादु करिणो आहे। तंहिं करे तव्हां ॾिसो हीअ अचनि पिया माण्हू, हीअ ॾिसो हीअ कीअं पिया वञनि, हीअ ॾिसो हिननि माण्हुनि जूं ज़िंदगियूं ॾिसो। हीअ इस्तक़लाल स्ट्रीट अथव इस्तांबुल जी, परे छेड़े ते तक़सीम स्क्वायर आहे ऐं हीअ वॾा वॾा ब्रांड्स आहिनि, हिते वॾा वॾा दुकान बि ॾिसो, अरबपतियुनि जी शॉपिंग जा बि दुकान आहिनि। वरी घिटियुनि में वञो त मिसकिन माण्हुनि जे खाधे लाइ बि जायूं आहिनि जिते सस्तो खाधो बि मिले थो। हींअर असां 5-7 ॼणनि हिकिड़ो 300 लीरा में पिज़्ज़ा वठी खाधो आहे, वॾो लार्ज एक्स्ट्रा लार्ज, जंहिंमें 8 स्लाइस हुआ। 300 लीरा थिया वञी, हींअर लीरा हिते तक़रीबन पाकिस्तानी रुपयनि में 8.5 रुपए जो आहे, डॉलर में तक़रीबन 32.5 यानी 32.5 लीरा मिलनि था हिकु डॉलर में। पाकिस्तानी 8.5-9 रुपए जो हिकिड़ो लीरा आहे। माना जेकॾहिं 300 लीरा जो खाधोसीं पिज़्ज़ा त उहो तक़रीबन 2600-2700 रुपए पाकिस्तानी में, जंहिंमें 8 हुआ पीसिस, 5-6 ॼणनि ढो करे खाधो। बस जो मेट्रो जो किरायो हिकिड़े पासे खां ॿिए पासे वञो 17-18 लीरा आहे। 17-18 लीरा वञी थिया तक़रीबन घणा थिया 130-140 रुपया, 10 लीरा थिया 85 रुपया, 7 लीरा ॿिया वधोसि 50-60 रुपया, त 130-35 रुपये में हिकिड़े पासे जो मेट्रो एयर कंडीशन फर्स्ट क्लास बस उन में चढ़े पिया घुमूं ऐं वीज़ा पाकिस्तान में आराम सां मिली थो वञे। माण्हू ज़बरदस्त आहिनि, माण्हू पंहिंजी राय वारा, पंहिंजी सम्झ वारा आहिनि, पंहिंजी ॿोली खां सवाइ ॿी ॿोली ॻाल्हाइणु पसंदि नथा कनि। मथे ॾिसो दुकाननि ते नाला ॾिसो, जेके ब्रांड्स आहिनि उते नाला जीअं स्टारबक्स आहे हिते हूंदा, पर जेको लोकल हूंदो ॿाहिरीं कंपनी न हूंदी उते नालो हे ॾिसी वठो, उते टर्किश नाला आहिनि। जेकॾहिं अंग्रेज़ी अचनि थी तॾहिं बि तुर्की ज़बान में ॻाल्हाइणु पसंदि था कनि, पंहिंजे कल्चर ते, पंहिंजी सकाफ़त ते, पंहिंजी ॿोलीअ ते फ़ख्रु था कनि। उन में शर्मिंदगी कोन थो नौजवान नस्ल ते महसूसु करे। जीअं सिंध में किन पैसे वारनि माइटनि जा ॿार सिंधी ॻाल्हाईंदे इन्फेरियरिटी ऐं कॉम्प्लेक्स महसूसु कंदा आहिनि त असीं सिंधी न ॻाल्हायूं, असीं हरू अंग्रेज़ी या उर्दू ॻाल्हायूं। हीअ फ़ख्र सां पंहिंजी तुर्की ज़बान में ॻाल्हाइनि था। मूंखे ॾाढा वणिया आहिनि इहे माण्हू ऐं मुंहिंजी दिलि थी चए त सिंधी माण्हू ऐं पाकिस्तानी माण्हू उन्हनि मां कुझु सिखनि ऐं मुंहिंजी दिलि थी चए त तव्हां में जेके कूड़ा गैरत जा ठेकेदार आहिनि, जिन जो सॼो वस न को पंहिंजे ॻोठ ते हले थो, न को शहर ते, न को तइलीम ते, न को रोज़गार ते, न को करप्शन ते, न को गवर्नेंस ते, न को तरक़ीअ ते, कंहिं ते बि वस कोन थो हले। उन्हनि जो वस रुॻो पंहिंजे घर जे नंढड़नि ॿारनि ऐं नियाणियुनि ते हले थो। उन्हनि खे कुटियो, मारियो, कुयो, टंगू भॼो, ॿाहूं भॼो, उन्हनि खे अगवा कयो, उन्हनि खे अज़ाब ऐं तशदुद जो निशानो बनायो। सम्झनि था असीं वॾा बुर्स माण्हू आहियूं। उहे ॾिसनि त हिते नियाणियूं कीअं पियूं हलनि, कहिड़ियूं बाख़्तियार आहिनि। ऐं बाख़्तियार हुअण जो मक़सदु इहो कोन्हे त बाख़्तियार हुअणु माना गुनहगार हुअणु। बाख़्तियार हुअणु माना
घटिया हुअणु या छुड़वाग हुअणु या आवारा हुअणु। बाअख्तियार माण्हू पाण वधीक ज़िमेदार हूंदो, उनखे वधीक चङे भले जी परूड़ हूंदी। बाअख्तियार छोकिरीअ खे को छोकिरो बेवकूफ़ घटि बनाए सघंदो। बाअख्तियार छोकिरी जे मथां हर वक़्तु तलवार कोन लटकियल हूंदी त पहिरियों छोकिरो जेको ॾिसां हुन सां घरां निकिरी हली वञा, मथां अॻिते हली संगावती ग़लति थी वञे। बाअख्तियार छोकिरीअ खे ख़बर आहे मूं वटि वक़्तु आहे, आउं मास्टर्स कंदुसि पोइ शादी कंदुसि, तंहिंजे करे आउं पंहिंजो फ़ैसिलो पंहिंजे वक़्त ते पंहिंजी मर्ज़ी सां कंदुसि। उहा बाअख्तियार छोकिरी पंहिंजे पसंदि जो फ़ैसिलो करे थी। थैंक यू। हीअ छोकिरी परे खां आई हथु लोॾे वई, तंहिंजे करे आउं सम्झां थो त बाअख्तियार छोकिरियूं पंहिंजे समाज खे अॻिते खणी वेंदियूं ऐं बाअख्तियार नौजवान पंहिंजे समाज खे अॻियां खणी वेंदा। सिंध खे बाअख्तियार, फ़ैसिला कंदड़, समझदार, सुजाग नौजवान खपनि, अहिड़ा जेके इल्म लाइ, मैरिट लाइ, साइंस लाइ, ॼाण लाइ, ईमानदारी लाइ, शफ़ाफ़ियत लाइ, करप्शन सां मुक़ाबले लाइ, इंतिहा पसंदी सां मुक़ाबले लाइ मैदान में लाहिनि। महिरबानी।